अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों, अॼुकल्ह हिकु वक़्त जी सब्ज़ी घटि में घटि 100 रुपए जी थींदी आहे। जेकॾहिं तव्हां ज़राइत सां वाबस्ता आहियो त पोइ छो न पंहिंजूं सब्जियूं रहियो था। इन में तव्हांखे फ्रेश सब्ज़ी बि मिली वेंदी, घणनि वक़्तनि जा पैसा बि बची वेंदा। इन फसल मां तव्हां मुनाफ़ो बि कमाए सघो था। अचो त ॾिसूं असां सियारे में कहिड़ियूं सब्जियूं राहे सघूं था। पहिरें नंबर ते असां गोभी खे रखियो आहे। गोभी तव्हां जुलाई खां डिसंबर ताईं राहे सघो था। गोभी जो फसल 60 खां 80 ॾींहं में तयारु थी वेंदो आहे। हर घर जी सूंह आलू तव्हां सेप्टेंबर खां अक्टूबर ताईं राहे सघो था। आलू 3 खां 4 महीननि में तयारु थींदो आहे। गोगड़ू या शलजम, गोगड़ू अगस्त खां नवंबर ताईं राहे सघजनि था। गोगड़ू बि तक़रीबन 2 खां 3 महीननि में तयारु थी वेंदा आहिनि। सरिह या साग सेप्टेंबर खां अक्टूबर ताईं राहे सघिजे थो। साग 30 खां 40 ॾींहं ताईं तयारु थी वेंदो आहे। सेप्टेंबर, अक्टूबर, नवंबर ताईं तव्हां मटर राहे सघो था। मटर जो फसल तक़रीबन 2 खां 3 महीननि ताईं तयारु थी वेंदो आहे। सेप्टेंबर खां अक्टूबर ताईं ॻाढ़ी गजर राहे सघिजे थी। गजर बि 2 खां 3 महीननि ताईं तयारु थींदी आहे। अगस्त खां नवंबर ताईं मूरियूं राहे सघजनि थियूं। मूरी 2 महीननि में तयारु थींदी आहे। बंद गोभी जुलाई खां डिसंबर ताईं राहे सघिजे थी। बंद गोभी 2 खां 3 महीननि में तयारु थींदी आहे। अगस्त खां नवंबर ताईं पालक राहे सघिजे थी। पालक 2 खां 3 महीननि में तयारु थींदी आहे। बसर बि हर घर जी लाज़मी सब्ज़ी आहे। बसर तव्हां सेप्टेंबर खां अक्टूबर या फरवरी खां मार्च ताईं राहे सघो था। बसर 5 खां 6 महीननि में तयारु थींदो आहे। आख़िरी नंबर ते असां धाणनि खे रखियो आहे। धाणा तव्हां सेप्टेंबर खां अक्टूबर ताईं राहे सघो था। ही फसल बि 40 खां 50 ॾींहं में तयारु थी वेंदो आहे। उम्मीद आहे दोस्तों ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां चाहियो था असांजी सपोर्ट कयो त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कयो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। असांजी वीडियोज़ खे व्हाट्सएप ते दोस्तनि सां शेयर बि ज़रूरु कंदा कयो। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।